वेलकम बैक नाज़रीन। नवां आगाह कयूं कंडारू शहर में हलंदड़ रिक्शा के बाहि लगी हुई है। ड्राइवर ऐं मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। इस्पताल रोड वटि हलंदड़ रिक्शा के बाहि लगी वई। ड्राइवर ऐं मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। शहरिन पंहिंजी मदद पाण तहत रिक्शा के लॻल बाहि विसाए वरिती आहे। आगाह कयूं पिया कंडियारो शहर में हलंदड़ रिक्शा के बाहि लगी वई। ड्राइवर ऐं मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। जॾहिं त इस्पताल रोड वटि हलंदड़ रिक्शा के बाहि लगी वई। ड्राइवर ऐं मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया। शहरिन पंहिंजी मदद पाण तहत रिक्शा के लॻल बाहि विसाए वरिती आहे। कंडियारो शहर में हलंदड़ रिक्शा के बाहि लगी वई। ड्राइवर ऐं मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। इस्पताल रोड वटि हलंदड़ रिक्शा के बाहि लगी वई। ड्राइवर ऐं मुसाफ़िर महफ़ूज़ थी विया आहिनि। जॾहिं त शहरिन पंहिंजी मदद पाण तहत रिक्शा के लॻल बाहि विसाए वरिती आहे। जी नाज़रीन, नवां आगाह कयूं पिया कंडियारो शहर में हलंदड़ रिक्शा के बाहि लगी वई। ड्राइवर ऐं मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। शहरिन पंहिंजी मदद पाण तहत रिक्शा के लॻल बाहि विसाए वरिती आहे। कंडियारो शहर में हलंदड़ रिक्शा के बाहि लगी वई।